फरीदाबाद सरकारी अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी जी जबरी तौर बदली नामंजूर। फरीदाबाद जे सियासी समाजी शहरीन पीपी अगवान गुलाम नबी मंगराल, जमायत इस्लामी जे अमीर अली हैदर खोसो, साबिर हुसैन चन्ना, नज़ीर हुसैन चांडियो ऐं जी अगवानी में नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। डॉक्टर दीदार अब्बासी जी जबरी तौर बदली नामंजूर जा नारा हया विया। उन मौके ते मुज़ाहिरीन चयो त फरीदाबाद सरकारी अस्पताल जो इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी ईमानदार, बहितरीन, सुठो माण्हू बदली कयो वियो आहे। फरीदाबाद सरकारी अस्पताल जो डॉक्टर बदली करे कंहिंखे ख़ुशि कयो वियो आहे। मरीज़नि खे केरु ॾिसंदो, संदसि जी बदली रोकी वञे। हुन निगरान वज़ीर आला सिंध सैयद बाक़िर अली शाह, DG हेल्थ, DHO दादू ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फरीदाबाद सरकारी अस्पताल जो इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी जी बदली वापसि कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।